नरली माइनर में पानी खोट खिलाफ खिरोही वासिन जो डीसी घोटकी जी ऑफिस जे मुख्य गेट आडो एहतिजाज करे धरणो हणी सख्त नारेबाजी कई। उन मौके ते अगवाणन अब्दुल रज़ाक शर, सोभारो शर, फरमान शर ऐं ॿियनि जो चवण हो त नरली माइनर में पानी जी शदीद खोट आहे। पुछड़ी जे आबादगारनि खे हिन महिल ताईं पानी नाहे पहुतो। पानी जी खोट सबब हज़ारे एकड़ फुटी कमत जा फसल सुकी रहिया आहिनि ऐं आपाशी खाते जे अमलदारनि बासरनि खां रिश्वत वठी गैर कानूनी धिका लॻाए पानी विकिरो कयो पियो वञे। करे असांखे जेको नायल ऑफिसर सां ते इरिगेशन जो थापियो वियो आहे तो वॾे रंजन हरण खाए थो, वॾे रंजन बंगलनि ते वेठो आहे। असांजे नरली उहा शाख आहे जंहिं ते वॾेरो आहे बि न। नरली महल में जेको गैर कानूनी धिका ऐं वॾा मॉड्यूल ऐं कट लॻाया विया आहिनि, उन्ही जी इंक्वायरी ते एसी रिज़वान साहब भी इतराफ़ करे चुका आहिनि। ही तव्हां मुंहिंजे साम्हूं तव्हां शायदि कैमरा जी आँख में अचे, ही 4 पेज ते इन जो आहे रिपोर्टिंग आहे। मां अपील थो कयां दोस्तनि खे त नरली माइनर जो पाणी किन सालनि खां वठी बद छोड़ में आहे वॾेरनि में। जेकॾहिं हिकिड़ो वॾेरो ईंदो आहे उहो चढ़ी वेंदो आहे, पोयों 2 वाटर सटे वेंदो आहे ऐं ॿियो वॾेरो ईंदो आहे 2 धिका चाढ़े वेंदो आहे। 2007 करे असां पाणी न आहे बिल्कुलु। छो छाजे करे कहिड़ी नाराज़गी आहे ॿुधाइनि न। चूंडियल नुमाइंदा या पंहिंजो डीसी साहब इन जे रेंजर माते था, पुलिस हर शइ डीसी साहब हुकुम जे अॼु बि वॾनि जा वाटर ख़तमु थी सघंदा। हुन जो चवण हो त हुकूमती धुर जा बासर वॾेरा आपाशी अमलदारनि जी मदद सां पाणी चोरी करे रहिया आहिनि, जंहिं करे असांजा फसल सुकी तबाह थी विया आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त पुछड़ी जे आबादगारनि खे पाणी ॾेई फसल खे बचायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध टीवी न्यूज़, मीरपुर माथेलो।